ऐं असांजे गांव ताईं हिते आहिनि, पहिरीं लाइ ॾाढी ज़ोरदार तालियूं। असांखे हुननि जो सन्मान करिणो आहे, हो असांजो सन्मान करणु निकिता आहिनि। मूंखे अजब थो लॻे ईअं कीअं। हिन कोरोना काल में लॻभॻि हर कंहिं सिंधी भाउ जंहिंखे मौक़ो मिलियो आहे उन हर कंहिं शेवा कई आहे। कंहिं बि हथ मथे न कया आहिनि, कंहिं बि लिकायो कोन्हे। जंहिंखे जीअं मौक़ो मिलियो आहे, जेको कमु मिलियो आहे उहो हर कंहिं कयो आहे। ऐं मां त चवंदुमि ॿी हे टीं लहर अचे थी, हक़ीक़त में टीं लहर अचे ई कोन थी। हक़ीक़त में टीं लहर आहे ई कोन। हे एडवांस में सरकार चई पंहिंजो माइंड बिगाड़े रही आहे, साइकोलॉजिकल इफेक्ट करे रही आहे। एक्चुअली कोरोना आहे ई कोन, भले ऑनलाइन आहे, एक्चुअली कोरोना आहे ई कोन। कोरोना जेको आहे उहो साइकोलॉजिकल बिहारियो वियो आहे, मगज में बिहारियो वियो आहे। हा, बीमारी बि थिए थी, बुखार अचे थो, पर अहिड़ो कोन्हे माण्हू मरी वञे, अहिड़ी हे बीमारी आहे ई कोन। माण्हू जेके बि अॼु ताईं मरे, मां जेके ॾिठा आहिनि 99% माण्हू डप में मरी विया आहिनि। मगज में खणी वेठो, डप थी वियो, मरी विया। जंहिं डप न खयो आहे, मुंहिंजो भाउ 28 ॾींहं दवाख़ाने दाख़िल हो, वापसि आयो, पर मुंहिंजो सालो चौथे ॾींहुं मरी वियो। न मरियो अहिड़ो बि कोन्हे। कोरोना हिकु मलेरिया थींदो आहे, जीअं टाइफॉइड थींदो आहे, जीअं अहिड़ी हिकु सामान्य बुखार जी बीमारी आहे। बीमारी आहे, हे बीमारी जो नालो ख़ाली मटियो अथऊं। जीअं मलेरिया नालो हो, इन जो नालो कोरोना ॾेई छॾियो। मां डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी खे ॿुधंदो आहियां। डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी यूट्यूब खोलंदव, इन घणेई वीडियो पिया अथव। डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी चोखो चए थो, खुलो चए थो, हे कोरोना कोन्हे, कोरोना सरकार तव्हांजे मगज में बिहारे रही आहे। मां तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुमि, कंहिंखे बि भुल में बि बुखार थिए, खंघि थिए, कोरोना पॉजिटिव अचे न, दवाख़ाने दाख़िल न थीजो। दवाख़ाने दाख़िल न थियणो आहे। इन जो उपाय तव्हां ॾेखारियो, भई घर वेठे मारे कोन छॾिणो आहे। इन जो डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी चोखो उपाय ॾेखारे थो। पहिरें ॾींहुं तव्हांखे सम्झो पॉजिटिव आयो या बुखार जहिड़ो लॻो, 6 गिलास नारियल जा पाणी पियो सॼे ॾींहं में, और 6 गिलास मौसमी जा पाणी पियो। इन खां वधीक बुख लॻे थी हुजे, कोई बि जूस पियो, फ्रूट जूस पियो, बाक़ी कुझु बि अनाज न खाओ पहिरें ॾींहुं। ॿिए ॾींहुं तव्हां 3 गिलास नारियल पाणी पियो, 3 गिलास मौसमी पियो ऐं फ्रूट्स खाओ। 3 ॾींहं ईअं करणो, ॿिए ॾींहुं 3 ॾींहं ईअं करिणो आहे। 3 ॾींहंनि में तव्हांजो कोरोना गारंटी सां ठीकु थी वेंदो। दवा पाण खे बचपन सां मगज में विहारियो वियो आहे। बुखार अचे त दवा वठणी पए, सर्दी थिए दवा वठणी पए, पेट में सूर थिए त दवा वठणी पए। एक्चुअली दवा मटाए कोन थी, दवा तव्हांजे दुख खे दबाए रही आहे, ख़ाली मटाए कोन थी। सम्झो तव्हां ईअं मूंखे ॿुधायो, डायबिटीज़ तव्हांजो हिकिड़ो भेरो अची वियो, कोई एलोपैथी दवा वारो डायबिटीज़ मटाए सघे थो? हिकु माण्हू ॾेखारियो डायबिटीज़ एलोपैथी वारो मटाए हुजे, उहो ईअं ई चवंदो ज़िंदगी भर तव्हांखे गोरियूं खाइणी आहिनि। जंहिंखे बीपी थियो, छा एलोपैथी वारो मटाए सघे थो? ज़िंदगी भर तव्हांखे गोरियूं खाइणी आहिनि। जंहिंखे अटैक आयो या बाईपास करिणो पियो या कोलेस्ट्रॉल निकितो, ज़िंदगी भर गोरियूं खाइणी आहिनि, लोही पातलो करण जी, खून, बराबरि आहे। एक्चुअली डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी चोखो चए थो, तव्हांखे डायबिटीज़ मटाइणो आहे, तव्हांखे बीपी मटाइणो आहे, तव्हांखे कोलेस्ट्रॉल मटाइणो आहे। अरे इवन कैंसर, कोई बि बीमारी तव्हांखे मिटाइणी हुजे त तव्हांखे 3 महीना प्रयोग करिणो आहे। वॾी गंभीर बीमारी हुजे 3 महीना प्रयोग करिणो आहे। कच्चा फल फलादी ऐं साग भाॼी खाइणो आहे। रधियल तरियल सेकियल बाफ़ियल सभु बंदि, ख़ाली कचो। तव्हां हे प्रयोग कयो। मुंहिंजे प्रांतीज में हिकु हमराह खे डायबिटीज़ जी गोरी वठंदो हो, बीपी जी गोरी वठंदो हो, कोलेस्ट्रॉल जी गोरी वठंदो हो, इन खे वधीक में कैंसर निकितो। हो रहंदो मूं वटि आयो, साहिब मूंखे ईअं थियो आहे। मां चयो कोई टेंशन न कर, डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी यूट्यूब जी वीडियो मथां ॾियां थो,
और ॾिसी वठ मगज में विहारे वठ बराबरि आहे। उन मगज में विहारिया कच्चा साग भाॼी फल फलाजी खाइण चालू कयईं 3 महीना खाधई इन जी डायबिटीज़ जी गोरी डॉक्टर बंदि कराई, बीपी जी गोरी बंदि कराई, कोलेस्ट्रॉल गोरी बंदि कराई, बंदि थी वई। इन खां पोइ जेको कैंसर हो एतिरी ॻंढ हुई उहो ओतिरी रही वधी कोन। 3 महीने खां पोइ उन चयो मूंखे त बुख थी लॻे छा कयां। मां चयो तुंहिंजी मर्ज़ी तोखे अञा 3 महीना खाइणो खा न खाइणो न खा। अञा 3 महीना तुंहिंजो कोर्स अथई 6 महीना खाइणा पवंदई तो कैंसर ते इन करे 6 महीने कैंसर निकिरी वेंदई। हुन मुंहिंजो मञियो कोन वरी कुझु खाइण चालू कई रधल पचल त हुनजी तकलीफ़ वधी सिविल में ॾेखारण वियो। डॉक्टर चए भाई अब तो काढी नाखी पड़ेगा कीमोथेरेपी करणी पवंदी रेडिएशन ॾियणा पवंदा चालू करे छॾियईंसि। ऐं उहो जेके कीमोथेरेपी कयईं हींअर लकड़ी थी विया जो उहो चालू रखंदो 6 महीने में सम्झो माण्हू कोन्हे। मुंहिंजे हिकिड़ो ॿियो हमरा हाणे 5-10 मिंट खणी वेठा न खणी मुंहिंजे हिकिड़ो हमरा रसिक भाई परमार प्रांतिक जो आहे मुंहिंजो गहरो दोस्त आहे। उनखे कैंसर निकितो हो अॼु खां 10 साल पहिरीं ॻाल्हि आहे। इनखे साल ताईं उन दवा वरिती रोज़ जी 600 रुपए जी टेबलेट रखंदो मथे असां वार निकिरी विया सॼो शरीर कारो भूत थी वियो जिभ जो टेस्ट हली वियो बराबरि आहे कुझु बि वणेस न अकड़ाई थी वियो। मां खाई ए दवाऊं खाई कख थी वियो। इन सभु दवाऊं बाड़े कुटे खूह में फिटी कयईं त मूंखे हाणे हे दवाऊं खाइणी कोन तोखे बचाइणो हुजे त बचाए मारणो हुजे मार ईअं करे छॾे ॾिनई। इन खां पोइ कंहिं इन दोस्त कढियसि त हिकिड़ो कमु कर एलोवेरा पी एलोवेरा कंहिं चयसि गौमूत्र पी कंहिं चयसि गऊं जा ज्वारा पी कंहिं चए फ्रूट जूस पी। हिन रधल पचल सभु बंदि करे छॾियो ऐं हे चालू करे छॾियो। 3 महीननि में इन जो कैंसर ठीकु थी वियो कारबूत थी वियो अछो थी वियो वार खुसी विया वापसि अची विया जिभ हली वई सवाद हली सभु अची वियो। 3 महीने खां पोइ सिविल में ॾेखारण थो वञे डॉक्टर चएसि थो तूं अञा जरियो आहीं बची कीअं वई असांखे इहो तूं ख़लास थी वेंदे। हुन चयो भई मां हीअं कयो त बची वियुमि चए थो सभिनी खे न ॿुधाइजां न त असां दवाखाना बंदि थी वेंदा। माना सम्झण जी ॻाल्हि मां एतिरी चवंदुमि कंहिंखे कोई बि बीमारी हुजे उनखे हटाइणी हुजे त गंभीर बीमारी हुजे 2-टे महीना कच्चा फल फलाजी साग भाॼी खाई वठो न हुजे त हिकिड़ी डाइट सिस्टम ॾियां जंहिंखे वज़न लाहिणो आहे वज़न घटाइणो आहे या वज़न वधाइणो आहे बराबरि आहे कोई भी हुजे घटाइणो हुजे हिन लाइ बि आहे सेम वस्तु सुबुह जो 12 बजे ताईं फ्रूट खाइणो आहे। चांहि पीअंदा हुजे त भले पियो न पियो त वधीक सुठो। चांहि जी जॻह ते तव्हां तुलसी पत्ता ऐं ॿियो कुझु जीअं पाण काढ़ो पीअंदा आहियूं काढ़ो ठाहे पियो। 12 बजे ताईं फ्रूट खाइणो आहे। मंझंदि जो रोटी खाओ इन खां पहिरीं सलाड खाइणो आहे पोइ रोटी खाइणी आहे। राति जो सलाड खाइणो आहे पोइ रोटी खाइणी आहे। हाणे इन जी एतिरी मात्रा आहे वज़न आहे केतिरे वज़न जो खाइणो आहे भई तव्हांजो सम्झो वज़न 100 किलो आहे त 1 किलो तव्हांखे सुबुह जो फ्रूट्स खाइणा आहिनि। खलू कढण खां पोइ रस कढण खां पोइ जेको सम्झो मौसमी हुजे त किलो मौसमी वठी आहे पर रस कढण खां पोइ घणी थी किलो तव्हांखे खाइणी आहे। घटि खाई सघो त घटि पर घटि में घटि किलो खाओ सुठो। मंझंदि जो जेको सलाड खाइणो आहे 100 किलो वज़न आहे त 500 ग्राम जेतिरो तव्हांखे सलाड खाइणो आहे पोइ रोटी खाओ। राति जो सलाड खाइणो आहे पोइ रोटी खाओ। ईअं करण सां छा थींदो तव्हांजो वज़न ऑटोमेटिक जेको घटणो हूंदो घटी वेंदो वधणो हूंदो ऑटोमेटिक वधी वेंदो। फ्रूट्स ऐं जेके वेजिटेबल खाऊं था इन खां सिधो खून थो ठहे चर्बी नथी ठहे ऐं ॿियो जेको खाऊं था इन में चर्बी थी। मां एतिरो चवंदुमि हीउ जेको सुहिणो प्रोग्राम कयो अथऊं सभई पाण साथ सहकार ॾेई करे हिन खे वधायूं वधीक न चवंदुमि।